अमुन, इल्म, इंसानियत ऐं इंसाफ़ जो दर्स ॾींदड़ हुज़ूर अकरम हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी आमद जो जशन सॼे मुल्क समेत शिकारपुर में बि मल्हायो वियो। मरकज़ी जशन जो जुलूस हाजी लतीफ़ शाह खां बरामद थियो, जेको घंटाघर चौक हज़ारी दर खां थींदो हाथी दर ऐं वरी वागणो दर खां थी करे लखी दर ते पहुतो, जिते दुआ पिणु घुरी वई। जॾहिं त ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे जशन जे जुलूसनि जा हिफ़ाज़ती इंतज़ाम सख़्त करे 1217 खां वधीक रेंजर्स ऐं पुलिस एहलकार मुक़ररु कया विया। उन मौक़े ते जशन वारी रैलियुनि में शिरकत कंदड़नि जो चवणु हो त अॼोको 12 रबीउल अव्वल जो ॾींहुं मुसलमाननि जे लाइ ईद जो ॾींहुं आहे। महबूब मदीने वारे साईं जी विलादत थी आहे, जंहिंजे लाइ असां ईद जीअं हिनखे मल्हायूं था। मुबारक हुजनि जो अॼु हिते जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्रोग्राम मल्हायो पियो वञे। ही जेको बि चरखो आहे इहो सभु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सदको आहे। जेको बि गुस्ताखी करे थो उन खिलाफ़ आहे वॾो जुलूस जो पैगाम आहे। ईद जो ॾींहुं आहे, ईद खां वधीक ई ॾींहुं आहे असांजो, असांखे वॾी ख़ुशी थिए थी, सभिनी खे मुबारक हुजनि। ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जशन मल्हाईंदड़नि जो चवणु हो त पाण सगोरनि जी ज़िंदगी इंसानी भलाई, बहितरी, भाईचारे ऐं इंसाफ़ जो दर्स ॾियण सां गॾु नंढ वॾाई ऐं नफ़रतुनि खे ख़तमु करण जो आला मिसाल आहे। कैमरामैन रफ़ीक अमन सुमरो सां गॾु सारंग बप्पड़, सिंध टीवी न्यूज़, शिकारपुर।